उमरकोट में सोनारनि जा दुकान तोड़े करोड़नि जो हाट हणण वारे मामले जो नामालूम माण्हुनि मथां केस दाख़िल कयो वियो आहे। अपडेट वठूं था इम्तियाज़ कोसो खां। इम्तियाज़, छा अपडेट आहे? जी बिल्कुल ही गुज़िरियल ॾींहुं में आशा मार्केट उमरकोट जी मुख्य बाज़ार है आशा मार्केट में ॿिनि दुकान में लगातार नामालूम माण्हुनि पारां जेको दुकान तोड़े हुन जा 5 माण्हू तिजोरी ठहियल हुई खणी फरार थी विया। इन वाक़े जो केस दुकानदार मदन माली जी फरियाद ते 8 नामालूम माण्हुनि जे ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो। जॾहिं त जवाबदार केस जे मतन में ॼाणायो त जवाबदार कार ऐं वैन में सवार हुया। दुकान जो शटर तोड़े 20 किलो चांदी 1 लख रोक रक़म खणी फरार थी विया आहिनि। फरियाद जो वधीक चवण त राति देर खां फरियाद FIR दाख़िल थियण जे बावजूद भी अञा ताईं पुलिस कंहिं क़िस्म जी माण्हू गिरफ़्तार न आहे कया। जॾहिं त केस जे मतन में ॼाणायो वियो त गुज़िरियल ॾींहुं जेको आहे मुंहिंजी दुकान में जेको आहे पुलिस जो ॼाणायो मूंखे ॿुधायो त तुंहिंजी दुकान में आहे हिकु वैन बीठल हुई जंहिं 8 माण्हू हथियारनि जी समेत लथा ऐं तंहिं करे दुकान जे शटर जा ताला तोड़े दुकान अंदरि दाख़िल थिया। अंदरि दाख़िल थियण खां लोहे लकर खणी ॿाहिरि अची वैन में रखिया त उन ते माण्हुनि सुञाणे वरितो। जॾहिं त बाद में उन्हनि खे हथियारनि जे ज़ोर ते उते ई विहारे छॾियो। जॾहिं अहिड़े क़िस्म जो इतला पुलिस खे मिलण ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुती। जंहिंखां बाद में तक जो सैयद अमीर अली शाह ते उन्हनि खे यकीन कराई त जेके बि चोर केतिरा बहादुर हूंदा और सामान वापसी करायो ऐं चोरनि खे पंहिंजे किरदार ॿुधाए। इम्तियाज़, तव्हांजी महिरबानी।